मिठियाणी सिंध प्रेस क्लब मिठियाणी रजिस्टर्ड ऑफिस में नए मेंबर साज़ी बाबत अहम गजाणी निज़ामुद्दीन मशहूर जी ज़ेर सदारत हेठ थी गुज़री। गजाणी की शुरुआत कुरान पाक की तिलावत से कई वई, जॾहिं त सिंध प्रेस क्लब मिठियाणी में नवन आयल मेंबरन के भलीकार करे गुलन जूं मालाऊं पाराई वयूं। सॼी टीम पारां मुबारकूं ॾिनी वयूं। इन मौके ते प्रेस क्लब के सदर निज़ामुद्दीन मशहूर ख़िताब कंदे चयो त रिटायर्ड पुलिस सब इंस्पेक्टर साबरी अब्दुल जब्बार कुरैशी रिटायरमेंट ताईं पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां करे हिकु मिसाल क़ाइमु कयो ऐं हाणे ग़रीबनि जो आवाज़ बणिजी सिंध प्रेस क्लब मिठियाणी जे मेंबर बणिजी बाज़ाब्ता तौर ते ऐलान करे छॾियो आहे, जंहिं करे प्रेस क्लब पारां भलीकार कयो वियो ऐं सैयद इख़्तियार अली शाह बि मेंबरनि तौरु खयो वियो आहे। ॿिए तरफ़ सैयद जाफ़र अली शाह ऐं मेंबर इख़्तियार अली शाह सिंध प्रेस क्लब जे सदर निज़ामुद्दीन मशहूरी खे सिंध जी सक़ाफ़त टोपी ऐं जग जो तोहफ़ो ॾिनो ऐं आख़िर में सभिनी उहिदेदारनि मेंबरनि वचन कयो त असां ग़रीबनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं, जीअं ग़रीबनि खे इंसाफ़ मिली सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।